सिटी कोर्ट कराची में इंडस लायर्स फोरम पारां जीएम सैयद जी 116वीं सालगिरह मल्हाई वई। सालगिरह तकरीब खे ख़िताब कंदे जस्टिस रिटायर वजीरुद्दीन, क़ौम परस्त अॻवान गुलाम शाह, कराची बार जे जनरल सेक्रेटरी जीएम कोराई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जीएम सैयद पंहिंजे दौर जो गैर मामूली इंसान हो। हू नंढपिण में ई आलमी सियासत खां रोशनास थी वियो। हुननि चयो त सैयद जो सिंध जी सियासत, सक़ाफ़त, अदब ऐं तारीख़ में तमामु वॾो कमु आहे। हुन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे वकीलनि जो चवणु हो त मुफ़क्किर आउं सम्झां थो तारीख़ ते सदन ते असरअंदाज़ थींदा आहिनि ऐं हिकिड़ा सिंध में उहे अॻुवान थिया जिन सां मोह गॾु आहे ऐं हिकिड़ो उहो अॻुवान थियो जंहिंसां सिंध जो शऊर गॾु आहे ऐं उहो शऊरी तौर ते उनखे पंहिंजो रहबर ऐं क़ौमी मुफ़क्किर सम्झे थो। सो आउं सम्झां थो त अॼु कराची बार जे दोस्तनि साईं जीएम सैयद खे ट्रिब्यूट ॾेई उन्हनि जी सालगिरह मल्हाए इहो साबित कयो आहे त साईं जीएम सैयद सिंध में रहंदड़ हर मकतब फ़िक्र जो अॻुवान आहे। इंडस लॉयर्स फोरम वारनि हीउ प्रोग्राम अरेंज कयो आहे साईं जीएम सैयद जी सालगिरह, त हिन खे कराची बार तमामु बहितरीनु तरीक़े सां ऑर्गेनाइज़ करे ॾिनो आहे। तमामु ख़ुशी थी आहे मूंखे त दोस्त अहिड़े क़िस्म जी अवेयरनेस ॾियनि। असांजा जेके लीडर जिन्हनि पाकिस्तान जे लाइ ऐं सिंध जे लाइ जखोड़ियो, त उन्हनि जो पास्ट में कहिड़ियूं जेके अहिड़ियूं एफर्ट्स वरितल हुयूं, कहिड़ी जदोजहद उन्हनि कई। जे नमूने सां हितां जी शहरी आबादी जेका आहे साईं जीएम सैयद खे पेश करे पई, त ईअं लॻे पियो त असांजे विच में को वॾी रिफ्ट आहे, का वॾी दूरी आहे। असां उनखे ख़तमु करण लाइ त बाबा साईं जीएम सैयद जो रोल इहो न रहियो आहे। साईं जीएम सैयद जो रोल इंतिहाई पॉज़िटिव आहे, इन करे उन्हनि खे पाण में वेझो ख़तमु करण लाइ उनजो रोल जेको मुस्बत जेको रोल आहे उहो पेश करण लाइ इहे अॼु हिते प्रोग्राम रखियो आहे। असीं साईं जीएम सैयद जी जेका हक़ीक़ी शिकल आहे या जेको हुनजो असली चेहरो आहे साईं, उहो असीं जेको असां पंहिंजे वकील दोस्तनि जेके पढ़िया लिखिया दोस्त आहिनि असांजा, उन्हनि ताईं पुॼे। छो जो हिन वक़्तु हालात कुझु अहिड़ा आहिनि मुल्क जा, हिननि हालातनि में असांखे इहा अशद ज़रूरत थी पई आहे त असीं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम अरेंज कराए जेके तारीख़ साज़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा प्रोग्राम, उन्हनि जा नज़रिया असीं पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायूं त जीअं जेको मौजूदा जमूद आहे सियासी, उन में का तहरीक थिए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।